जी सन टीवी न्यूज़ जो स्लोगन मज़हब भाईचारो असांजी मोहब्बत सिंधु दरिया असांजी मुइशत और पूरी सिंध जी आहे। सिंध टीवी सां गॾु सिंधी शहर वासी बि गॾु ईद जो ॾियारो मल्हाइनि पिया ऐं हिन में शागिर्द नौजवान शहर जूं सियासी समाजी तंज़ीमूं हथनि में प्ले कार्ड ऐं ॻाढ़ा झंडा खणी ऐं उन खां अलावा सिंध जो क़ौमी लिबास पाए टोपी अजरक पाए हीअ सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। हिते मौजूदु जेके अॻुवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त अॼोको हीअ ॾियारो कीअं पिया मल्हाइनि। जो उनवान आहे मज़हबी इंतहा पसंदी ऐं सिंधु दरिया असांजी मैशियत। असीं सम्झूं था, असीं इहो चऊं था, असीं सिंधु दरिया जा वारिस आहियूं, असीं सिंधु दरिया जा मालिक आहियूं। सिंधु दरिया ते हिकु बि केनाल न ठहंदो। असीं अॼु क़ौमी ईद ॾियारे सिंध टीवी न्यूज़ वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन जे उनवान हेठि मज़हब भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशियत। जी बिल्कुलु सिंधु दरिया असांजी मैशियत आहे। सिंधु दरिया असांजे मरण ऐं जीअण जो वसीलो आहे। मज़हब भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मुइशत जे उनवान हेठि असांखे हीअ अॼोको ॾींहुं जेको आहे मल्हाइण जो मौक़ो मिलियो। उन सां गॾोगॾु असीं इहो ॿुधाईंदा हलूं त असांजी सकाफ़त सिंध हज़ारनि सालनि खां तहज़ीब ऐं सकाफ़त जो मर्कज़ रही आहे। असांजी तहज़ीब हज़ारनि सालनि जी तहज़ीब आहे। हीअ दरिया असांजी मैशियत आहे। हीअ दरिया असांजी माउ आहे। हीअ दरिया असांजो जियापो आहे। इन दरिया ते जेके छह केनाल आहिनि गैर क़ानूनी छह केनाल उहे सिंध जा माण्हू कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदा। जी हिन वक़्तु हीअ जेका सकाफ़ती रैली आहे उहा हिन वक़्तु पूरे शहर जो गश्त करण खां पोइ हैदर चौक ते पहुती आहे, जिते शहरी ऐं शहर जूं जेके सियासी समाजी तंज़ीमुनि जा जेके कारकुन आहिनि उहे सिंध जे क़ौमी गीतनि ते हिन वक़्तु रक़्स करे रहिया आहिनि। सिंधी टोपी ऐं अजरक पाए जॾहिं त हिन रैली दौरान हिननि सख़्तु नारेबाज़ी कई ऐं मुतालबो कयो त सिंधु दरिया ते सभु केनाल नामंज़ूर आहिनि। कैमरामैन राणा महफूज़ सां गॾु शाहनवाज़ सुमरो, सन टीवी न्यूज़, फुलजी स्टेशन।